नाज़रीन, मीरपुर ख़ास भरिसां ॿिनि धुरियुनि जे झेड़े में हिकु नौजवान मारिजी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरां टीवी न्यूज़ जे रिपोर्टर तालिब शरखान जी। तालिब, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टिपरो वेझो ॻोठ मथुण में प्लाट जी मालिकी चान्या बिरादरी ऐं दर्श बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें लटियूं ऐं कुआरियूं लॻण सबबि 30 वरनि जो इमाबख़्श वंद रमज़ान दर्श जेको मौक़े ते क़तल थी वियो, जॾहिं त एसटीपीअ जो मक़वामी अॻवान सादिक दर्श जेको शदीद ज़ख़्मी थी पियो आहे, उनखे सिविल अस्पताल टिपरो मुंतक़िल कयो वियो, जितां गणतीअ जोगी हालत खेसि हैदराबाद रेफर कयो वियो। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधायां त सादिक दर्श ऐं जेको क़तल थियल इमाबख़्श दर्श आहिनि, उहे जेको प्लाट ते पंहिंजे ते वेठल हुआ त मथां खां चान्या बिरादरीअ जे माण्हुनि कंहिं हमिलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में उहो मरिजी वियो। जॾहिं एस एच ओ खाई सां राब्तो करण ते एस एच ओ ॿुधायो त वाक़े वारे हंधि असां हाणे पहुता आहियूं ऐं वधीक जांच कयूं पिया त असुलु मामिलो छा हो। जी, वधीक अपडेट्स ॾियण लाइ तालिब अवां जी महिरबानी।